कोट मीर मोहम्मद मां ख़बर शामिल क्यों था। दोस्त अली शहर की रिपोर्ट मुताबिक त कोट मीर मोहम्मद शहर लॻ दरगाह शहीद बादशाह सैयद मोहब्बत शाह बुखारी में अॼु राति सकाफ़ती प्रोग्राम मच कचहरी थी गुज़री, जंहिंजी अॻवानी मेज़बान शख़्सियतूं कोट मीर मोहम्मद जी सूंह हर दिल अज़ीज़ ग़रीब अवाम जा दोस्त ॾुखे सुखे वक़्त में कमींदड़ इंसान मुर्शिद साईं मज़हर अली शाह, साईं अज़हर अली शाह, साईं मुज़फ़र अली शाह, साईं ज़फ़र अली शाह, साईं गदा शाह, साईं नादर अली शाह, साईं जाफ़र शाह जन जे नज़र सानी में प्रोग्राम मुनक़िद किया वियो। प्रोग्राम जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत सां कई वई। बाद में सुगड़न बैत वायूं ॾोर गुज़ार तुंहिंजी ॾेवट कई। बाद में महिमाननि खे सकाफ़ती खाधा मखण माखी पली मच्छी मुर्गी चांवर चांहि ॿिया केतिरा ई खाधा खाराया। बाद में इलाइक़े जे मसइलनि अमन अमान जे हवाले सां कुझु गौर वीचार कयो वियो। उन हवाले सां कचहरी कई वई। मोहतरम साईं मज़हर अली शाह TV 5 न्यूज़ सिंधी मीडिया जे नुमाइंदे सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जिथे हिन महीने में सॼी सिंध सकाफ़ती रंगनि सां रंगजी वई आहे, उते वरी दरगाह शहीद बादशाह सैयद मोहब्बत शाह बुखारी में भी सकाफ़ती सरगर्मियूं शुरू थी वयूं आहिनि। सिंध जी क़दीमी रीतूं रस्मूं उजागर कयूं पियूं वञनि। उन खां अलावा सिंध जी हज़ारी साल पुराणी तहज़ीब खे भेटा पेश करण लाइ तक़रीरुनि जा मुक़ाबिला पिणु कया वेंदा आहिनि। वधीक ख़िताब कंदे चयो त सिंधु मातरी जी क़दीमी तहज़ीब जेका 1000 साल पुराणी तहज़ीब रखंदड़ आहे ऐं असां पंहिंजी तहज़ीब सां बेइंतहा प्यार कंदा आहियूं। सिंध जी अजरक टोपी असांजी शान ऐं मान आहे। असां पंहिंजी सकाफ़त हिन महीने खे ईद जी मल्हायूं था। बाद में दरगाह शहीद बादशाह जी हिस्ट्री मुताबिक़ कुझु लिखियल किताब सुगड़नि खे गिफ्ट तौर ॾिना विया। प्रोग्राम में आयल महिमाननि पीपल्स पार्टी जो जनरल सेक्रेटरी जावेद अली शर, पीपल्स पार्टी काउंसिलर सनाउल्लाह बलोच, अब्दुर्रहीम आबासी, सरफराज खुंबड़ो, मोहम्मद अकरम नारे जो, सैयद ज़ोएब शाह, गुलाम नबी फुल पोटरो, सोशल वर्कर दोस्त अली शर चाचो, वज़ीर अहमद भुट्टो, मोहम्मद अयूब भंगर, डॉक्टर फजल।